घरू मामलनि वारे सूबाई वज़ीर ज़िया लंजार जो चवणु आहे त मलीर जेल भॻो नाहे, पर जॾहिं ज़िलज़िले जा झटका आया त ख़ौफ़ विचां पंहिंजी जान बचाइण ख़ातिर क़ैदियुनि दरवाज़ो भॻो ऐं निकिरी विया। पहिरियां इतला इहो हुआ त क़ैदियुनि खे कढी ॿाहिरि आया ख़ौफ़ जे करे ॿाहिरि खुलियल मैदान में, जितां पोइ क़ैदी वरी पुलिस वारनि ते मुश्तैल थिया, पुलिस वारनि सां चकरियूं थियूं, कुझु पुलिस वारा ज़ख़्मी बि थिया। वरी इहे बि इतला आया त क़ैदियुनि तरफ़ां बि फायरिंग कई वई। सुवालु इहो त क़ैदियुनि वटि हथियार कीअं पहुता जो उन्हनि फायरिंग कई। पुलिस तरफ़ां बि फायरिंग थी, क़ैदियुनि तरफ़ां बि फायरिंग थी। इहे बि इतला आया। जेके क़ैदी भॼी विया हुआ उन्हनि मंझां कुझु खे वरी पुलिस ॿाहिरां गिरफ़्तार बि कयो आहे। केतिरा क़ैदी भॻा आहिनि, केतिरा वापसि थिया आहिनि। जेल खाते वारे वज़ीर अली असद ज़रदारी बि जो बयान बि साम्हूं अची वियो आहे। पुलिस अख़्तियारनि तरफ़ां बि इन्हनि ॻाल्हियुनि जी तस्दीक थी आहे त जेल वाक़ई भॻो आहे। केतिरा क़ैदी वापसि आया आहिनि, केतिरा न आया आहिनि, ऐं जेल जे भॼण जो असुली सबबु कहिड़ो आहे इहा त ख़बर जांच में पवंदी। पर इहा बहरहाल हिकिड़ी ॻाल्हि आहे, इहा जेके लैप्स आहिनि पुलिस जा, इंतिज़ामिया जा, जेल पुलिस जा, जो ज़िलज़िले अचण वक़्तु जेल भॻो ऐं क़ैदी ॿाहिरि निकिता, जेका हिकु तमामु वॾी ख़बर आहे ऐं जेल इंतिज़ामिया लाइ बाहिस शर्मिंदगी बि आहे। हिते पुलिस ॾिसो न, कल्ह जी तव्हां सां ॻाल्हि शेयर कईसीं त सलमान फारूकीअ खे पुलिस पकड़ियो ऐं हुन जो लाकअप मंझां अहिड़ो फ़ोटो रिलीज़ कयो वियो ॼण हू कंहिं फिल्म जो हीरो हुजे। लाकअप में न सफ़ाई हुई, न वेहण जी जाइ हुई, ऐं हीअ स्टाइल में हमरा जो फ़ोटो अची वियो। ऐं ॿाहिरियां जेको लाकअप आहे, उनजो जेको दरवाज़ो आहे, उनखे बि तालो लॻल कोन हुयो। जॾहिं वरी तनक़ीद थी त वरी ॿियो फ़ोटो शाया कयो वियो जंहिंमें हुन जा वार विखरियल आहिनि, कंध हेठि आहे, शर्मिंदगी आहे, पर उनखे वरी हथकड़ी हई वई। हाणे सुवालु इहो थो पैदा थिए त लाकअप में हथकड़ी लॻंदी आहे छा? इहे जेके नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं आहिनि, इहे वॾा सुवाल थियूं उथारनि। मलीर जेल जी असुल कहाणी छा आहे? छा को ताक़तवर क़ैदी भॻो आहे या का ॿी कहाणी आहे? इहा ख़बर त बाद में पवंदी, पर फ़िलहाल इन खे हिकु इतफ़ाक़ी वाक़ियो क़रार ॾिनो पियो वञे। पंहिंजे भाउ, पंहिंजे दोस्त शेर मोहम्मद ख्वाड़ खे इजाज़त ॾींदा। ख़ुदा हाफ़िज़।